जीअं त असांजो ज़िलो घोटकी कबीलाई दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहे, जंहिंमें सामंत सुंदराणी, घोटा भेरी ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा जेके पाण में झेड़ा हलंदड़ आहिनि, जंहिंजे करे असांजे ज़िले जी तरक़ी, तालीम, मईशत जे करे वॾो नुक़सानु थियल आहे। माण्हुनि खे अदम तहफ़ुज़ जो शिकार थियल आहिनि। कबीलाई दहशत जे करे माण्हुनि में ख़ौफ़ रास आहे। असां मुख़्तलिफ़ ज़िले घोटकी जे सरदारनि, जंहिंमें सरदार पप्पू ख़ान साहिबु ऐं सरदार फयाज़ अहमद ख़ान साहिबु ऐं सरदार अलगोर ख़ान साहिबु ऐं सरदार आबिद अली ख़ान सुंदराणी साहिबु, एहसान अहमद सुंदराणी साहिबु ऐं ॿियनि जेके सरदार आहिनि कबीला, उन सभिनी खे असां अर्ज़ु था कयूं त ख़ुदा पंहिंजे कबीलनि जो वारसी कयो, पंहिंजे कबीलनि में ख़ैर ख़्वाही कयो। तव्हां सभु सरदार मिली करे हिकिड़ी जॻह ते गॾु वेही करे इन कबीलाई दहशतगर्दी जेकी आहे इनखे ख़तमु करायो, त जीअं बक़ाया जेको नसुल आहे असांजो उहो तालीम हासिल करे सघे, तरक़ी हासिल करे सघे। बजाए हथियार जे असां चऊं था त कलमनि घुरिजे। जेकॾहिं कबीलाई दहशतगर्दी जो इहो माण्हू वर चढ़ी आहे, हिकु ॿिए जो क़तल थींदो, लाज़मी उहो माण्हू पंहिंजे वॾनि जी पंहिंजी इंतकामी कार्रवाई करणु सभिनी सरदारनि खे अपील था कयूं। ऐं सोशल वर्कर मोहम्मद चाचड़ सभिनी सोशल वर्कर घोटकी ज़िले खे अपील थो कयां त ख़ुदा तव्हां मिली जुली करे इन मुख़्तलिफ़ सरदारनि तां इहो पंहिंजो पैगाम पहुचायो त जीअं असांजो घोटकी जो पुरअमन जो घोटकी आहे ऐं ईअं घोटकी पुरअमन रहे ऐं मुख़्तलिफ़ सरदार पंहिंजे मिली जुली करे पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे मना कनि, आईंदा को बि कंहिंजे मथां हथियार सिधा न करे ऐं इहो जल्दी वेही करे किथे जरगो करे ऐं सुलियो करे फ़ैसिलो कराइनि त जीअं असांजी घोटकी में अमन अमान थिए। महिरबानी साईं।